दादा JP वासवानी जन ॾाढी बढ़िया कथा ॿुधाई। चवनि पिया हिकिड़े माण्हू खे वैराग लॻो। उन चई छा कयां कि मूंखे रोज़ भॻवान यादि अचनि, विषय विकारनि खां बचां। त उन हिकिड़े ॾाढे सुठे चित्रकार खे चई करे हिकिड़ो वॾो चित्र छपायो। सुबुह जो उथंदो ऐं साम्हूं दीवार ते कहिड़ो चित्र छपायो ख़बर अथव? चओ हरे राम, मृत्यु देवता जो। हाणे कोई मृत्यु देवता जा बि फोटो छपाईंदा आहिनि। हा हा, चई ॾिसंदुमि त मूंखे यादि ईंदी कि मरणो आहे हिकु ॾींहुं, मौत यादि हूंदी तॾहिं त भॼन थींदो। हाणे उन चित्रकार ॾाढो सुठो बढ़िया ॾाढो वॾो विशाल उहो चित्र छापियो कि मृत्यु देवता बीठा आहिनि ऐं हथ में कटार खणी बीठा आहिनि, कुल्हाड़ी खणी बीठा आहिनि, हथियार खणी बीठा आहिनि। जॾहिं चित्र पूरो छपिजी वियो त उहे महात्मा आया, उहे वैरागी आया, चवण लॻा भाई चित्रकार छा त तूं गजब जो चित्र बणायो आहे, पर तूं हिकिड़ी ग़लती सुधार। महाराज कहिड़ी ग़लती? चई हथ में जेकी कुल्हाड़ी ॾिनी अथई मृत्यु देवता जे, हा इहा हटाए, हिते तूं गुल रख। गुल रखां? चई गुलनि जो अर्थ आहे चाबी रख। महाराज ये मृत्यु देवता कॾहिं खां गुल ऐं चाबी रखण लॻा? चई ॾिसो भाई, अगरि कोई माण्हू वैकुंठ वञे, कोई माण्हू नरक वञे, कोई माण्हू स्वर्ग वञे, इहो त कर्मनि जे मथां आहे। जी जी, पर जेको माण्हू स्वर्ग वेंदो त पहिरियों छा कंदो? चई साईं शरीर छॾींदो तॾहिं त स्वर्ग वेंदो, ॿियो दिव्य शरीर धारण करे वैकुंठ वेंदो। चई बसि, त मृत्यु देवता केवल नरक न वठी वेंदा आहिनि, जेके भॼन कंदा आहिनि, कीर्तन कंदा आहिनि, मृत्यु यानी शरीर खे छॾे करे उनखे वैकुंठ बि त वठी वेंदा आहिनि, हाँ स्वर्ग बि त वठी वेंदा आहिनि। इन करे इन मृत्यु देवता जे हथनि मां इहो हथियार हटाए करे इन में तूं चाबी यानी गुल बणाए त मूंखे यादि रहे मूंखे पंहिंजे प्रभुअ जे घर वञिणो। चओ हरे